यूनिवर्सिटी रोड कराची के रहवासी तारिक शोएब पारां पंहिंजी घरवारी के मारकुट करे घरां कढी ॿिनि जुड़वान ॿारनि मासूम ॿारनि अब्दुल्ला ऐं ईमल के ॿेलो भरिसां कचे जे इलाइक़े में कचे जी ज़मीन आबाद कंदड़ कोहली बिरादरी जबरी पौड़ी लाइ विकिणी छॾियो। उहो मसूमात औरत मरियम पारां SSP सुजावल सां मुलाक़ात करे खेसि सॼी माजरा ॿुधाई। ॿारनि खे आज़ादु करण जी अपील कई। SSP सुजावल फौरी नोटिस वठंदे चाइल्ड प्रोटेक्शन सील जे इंचार्ज शमस निसा ऐं इंचार्ज 15 ते मुश्तमल टीम ठाहे ॿारनि खे बाज़ियाब करण जो हुकुम ॾिनो। जदीद टेक्नोलॉजी इस्तेमालु कंदड़ इंचार्ज प्रोटेक्शन टीम जे इंचार्ज शमस निसा ऐं पंहिंजी टीम समेत सुजावल थानो ऐं ॿेलो थानो पुलिस सां करे ॿेलो भरिसां दमदमू स्टाफ वटि पिए कचे वारे इलाइक़े में ॿिनि ॿारनि अब्दुल्ला ऐं संदसि भेण ईमल खेनि ग़ैरगमाल बणाइण कचे जी ज़मीन ऐं जबरी पोरियो कराईंदड़ सामजी कोहली ऐं मासूम ॿारनि खे विकिणंदड़ संदसि पीउ तारिक शोएब खे गिरफ़्तार करे वरितो। मासूम ॿारनि खे ग़ैरगमाल बणाइण जबरी पोरियत करींदड़ सामजी कोहली संदसि पीउ ऐं तारिक शोएब खे कयो वियो। रिपोर्टर मोहम्मद हनीफ़ गोटो, शाहीन न्यूज़, बेलो।